ए फायर छा जाविया बादशाह जे गाल जो असांखे खौफ़ हुयो उहो ई मस्त उठ पंहिंजा डावण छुड़ा मैदान ते अची वियो आदम खान मज्जू हुन सां मुंहुं ॾेई वञी आहे पर ही तुंहिंजो मस्त उठ मज्जू बस हकीम बस अखियूं हेठि कर ये अखियूं मूंखे न खार खान खां त तूं बची वए पर मूंखां कोन बची सघंदा तूं छो त मौत जो नालो मज्जू आहे मज्जू ऐं मज्जू कंहिंखे माफ़ न कंदो कंहिंखे माफ़ बस मजू बस हकीम तोखे केतिरो समझायो अथमि त कॾहिं बि कंहिंखे ईअं ग़लति लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो कर ऐं एतिरो जल्दी कावड़ में न ईंदो कर वेह मजू वेह ॻाल्हि कयो रेस मूंखे कीअं घुरायो अथव मजू सूबेदार वाहिद खान सां ॻाल्हायो अथमि ऐं आसरो मिलियो आहे इन जे करे तोखे घुरायो अथमि त जेकॾहिं तुंहिंजे हमराह खे चालान थियणु न ॾियो ऐं ॿाहिरि बि छॾाए वठूंसि इन खां वधीक उन जे लाइ कहिड़ी भलाई हूंदी मूं सूबेदार सां ॻाल्हायो आहे त उन हमराह जा समूरा केस ख़ारिज करे एफआईआर मां नालो ख़ारिज करे पोइ हमराह खे आज़ादु कंदासीं पर उन जे लाइ बात थोरो खोले थो रेस एतिरे में कमु थिए जो सुभाणे हू भरे सघे मां उन सां न आहियां बदल मजू तव्हांजे सिर जे करे ठीकु आहे आदम खान तव्हां हमराह छॾाइजो जेको बि ख़र्च आयो मां भरे ॾींदुसि मूंखे तो मथां ऐं तुंहिंजे ज़बान मथां एतबार आहे हालार खान हितां वञण वक़्तु मूंखे चई वियो हो त चाचा मज्जूअ जे मथां अखियूं पूरे एतबार कजां कूड़ न आहे आदम खान हालार खान जो मूं मथां वॾो थोरो आहे हीअ ज़िंदगी मूंखे हालार खान ॼाराई न त उन ॾींहुं मजू पुलिस हथां ख़तमु हुयो ख़तमु असांजे हूंदे तोखे नुक़सान कोन रसंदो पोइ मूंखे इजाज़त काॾे वेंदे मजू अॼु हिते ई रही पओ हिते कोन थो रहां थोरो मूंखे कमु आहे वञा थो खान होश में न थई हिन वक़्तु ॿाहिरि निकिर ख़तरे खां ख़ाली न थई छा सभु तो पाण जहिड़ा सम्झान छा हकीम तूं छा थो सम्झी त मौत जो खौफ़ खां घर रही न हकीम न मौत जो ॿियो नालो मज्जू आहे मज्जू ऐं मज्जूअ खे अञा मारण वारा पेता ई न आहिनि थिया पेता ई चङो यारो यारी बीह मजू सुभाणे न ॿिए ॾींहुं पंहिंजे हमराह जी जांच करे वञजांइ ठीकु आहे बादशाह मां त मज्जूअ खे ॻोल्हे आयुमि झर झंग ॻोल्हे हथ कयोमांसि पर तो त हुनखे मतिलब जी ॻाल्हि ई कोन कई हकीम अचण सां जे न मज्जूअ सां इहा ॻाल्हि कयूं आहे त मज्जू सम्झिया त हिननि मूंखे पंहिंजे मतिलब जे लाइ घुरायो आहे पर जॾहिं न मज्जूअ जे मथां हिकिड़ो थोरो कंदासीं त पोइ मज्जूअ खे ऐं उन जे दोस्त खे माराइण में आसानी थींदी तूं वेही रुगो तमाशो ॾिस त मां कीअं तो खान ऐं मज्जूअ खे पाण में विढ़ायां ॾिस त हू कीअं था कुकरनि जीअं पाण में हिक ॿिए खे खड़ो वञी रतो शान कनि ऐं ॿिन्हिनि मां जेको बि फ़ाइदो असांजो आहे हकीम असांजो सोनी मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हर चक्कर सकीना बची वेंदी आहे ऐं दिलावर जे अॻियां मां रसवा थींदी आहियां सोनी इहो इत्तेफ़ाक़ आहे ईअं थी वेंदो आहे इत्तेफ़ाक़ न आहे सोनी ॾिसे पई न त सकीना वते थी तस्बीहूं पढ़ंदी जेकॾहिं अलाह अलाह करे थी त हिन में ॾोह न आहे सोनी तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झे नथी त पोइ खड़ी सिधी ॻाल्हि कर त मूंखे बि सम्झ में अचे मां सम्झां थी सकीना खे को वज़ीफ़ो हथ में अची वियो आहे वज़ीफ़ो को इल्मु जेको राति ॾींहुं पढ़े थी ऐं उन जूं मलामतूं बि असांजे मथां थियूं किरनि न मुंहिंजी राणी हाणे सकीना अहिड़ी थी वई जो कारो इल्मु कराईंदी वज़ीफ़ा पढ़ंदी ऐं हुदा कराए असांखे फासाईंदी सोनी तोखे कंहिं इल्म जे मथां यकीन ई न आहे अहिड़ो इल्मु पियो आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त को सकीना वटि अहिड़ो वज़ीफ़ो आहे सोनी सदको अदी जेकॾहिं हुन वटि वज़ीफ़ो आहे त इन में तूं ऐं मां छा था करे सघूं मां चाहियां थी तूं कुझु ॾींहं सकीना जो पासो वठ हेठायूं मथायूं ॾेई इहो वज़ीफ़ो लिखाए अच जीअं मां बि इहो वज़ीफ़ो पढ़ां इहा मुसीबत सिर मथां लही वञे वज़ीफ़ो
अचे त अहिड़ो थी ॾस ॾियांस जो इहा रहल इज़त बि दिलावा धूड़ में मिलाए छॾींदुसि। फनी सोच न कुझु कर न त मां पाण खे हाणे मारे विझंदसि। मुंहिंजी राणी मरन तुंहिंजा दुश्मन, मां जांच करे ईंदसि। बाबा खेर थाए छा थियो आहे? हाँ मां ख़ैर आहे मां। पोइ तुंहिंजे चेहरे जा रंग छो उॾरी विया आहिनि? अम्मा काल मां मूसा जे पेरनि ते हथ रखी माफ़ी घुरी छॾीमांसि ऐं राज़ी कयोमांसि। बाबा तो मूसा जे पेरनि ते हथ रखिया? कावड़ न कर मां, कावड़ न कर। अॼु जेके हथ मूसा जे पेरनि ते पिया आहिनि सुभाणे इहे हथ मूसा जे गर्दन ते हूंदा, गर्दन ते अम्मा। बाबा मूंखे मुनासिब नथो लॻे त तव्हां वञी मूसा जे पेरनि ते हथ रखो। अॼु अचे मूसा त न मां दादली न। सियाणा चवंदा आहिनि त पंहिंजे कम लाइ माण्हू गॾां जे पेरे बि पवंदा आहिनि, गॾां जे। ऐं मां पंहिंजे मक़सद हासिल करण लाइ मूसा जे पेरनि ते हथ रखियुमि त कहिड़ी क़यामत अची वई अम्मा। पर बाबा मूंखे त ॾुख थो थिए न। तुंहिंजे हर ॾुख जो पलांद मूसा खां कंदासीं। हाणे उनखे मां मस मस राज़ी करे आयो आहियां। वरी तूं कदी उनखे नाराज़ त असां लाइ वरी मसइला पैदा थींदा। इन लाइ तोखे चवंदो आहियां त कुझु सब्र कर, जीअं पहिरियां वांगुरु मूसा जो असांजे मथां एतबार थिए, एतबार। बाबा हाणे त मूसा जी शिकिल मूंखे ॾिठे कोन थी वणे। दिलि थी चवे अॼु मरे सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। जीअं असां मूसा जो सिर खणण जे पोयां आहियूं तीअं ई हुन सां भलायूं थींदी पियूं वञनि। अम्मा मूसा पंहिंजी ज़िंदगी में को भलो कमु कयो ई न आहे। बाबा चवंदा आहिनि न त ज़ाल्म खे ड्रिघो रस हूंदो आहे। हाणे उनजे ड्रिघे रसे ते लत अची वई आहे अम्मा। तमामु जल्दी इहो रसो मूसा जे ॻिची में विझी कंदासूं साह लॻ बंदि। ऐं पोइ दुनिया ॾिसी चवंदी भला सालू तुंहिंजा बाग शी मरे डब न चरे, जे चरे तो भट मरे। ॿुधात खान सां फिटाइण जो अंजाम छा? ॾिस पंहिंजे हिननि अखियुनि सां, छो त खान पंहिंजे दुश्मननि खे खुरड़ी हिक हिक गड केर कोन ही गो थरते। अरे जवान अकेले घूमदन, अकेले गद केरी कोनी को।
पीछे तेरे पुजन लायक हाँ मैं उधर ते सांड्रा तू मेकू पुजसी मेकू अज तो मैं तेको बुधाना ढोलू राज को रोलू जदे कि मैं तेको किए प्या रुलेंदा आया अरे गाल बुथ हथ गड मैं आखना हथ गड उधर ते ओ पढ़ी खैरा गलती कर पादा का बुए ओ गाल गाटी को चढ़ गई मोलू भजो उधर ते गाल गाटी को चढ़ी टिणियूं अरे मार होय उठो छोरा ने भागा खड़ी खान न झले पीछे से तमा पाचा हा तेरे गुंदड़े के मिट्टिया में लेटाया हा हल सकती का नहीं डोवल मैते ए हाय मां देर कर दिया हा करे तो जो पांचो ही हाल कोने को उन गुंदड़े के झले न सके रुको पकड़े झले सता हा मोलू गुंदड़ा जगह हाथ पोजो ने सान भाकोल पा मा कोई काबू करा सा भन्या सा पसीली नको तो जो हाल कुछ भी कोने को हारे इन्हें मोलू गुंदड़े जला मुखे सोचणो पवंदो मुखे तने के किया हथी को क्या पढ़ी तेना में को सुनाता ही नहीं मैं दी नहीं तांदी मैं मोलू दी किए तान दे सा अमा वदी देखी तमाम जल्द मैं मोलू को बद ते पेरा ते जी उछले सांस पीछे के सांस कुहारी ना गभे ढोलू राज को रोलू ए है रोलू वदा कारा क्या थई ने भागा सर मजू जे माण्हू जे मथां कोई भी केस ना है ओ यो मजू सा किया गडियो या जांच कई थव सर पूरी जांच कई है कुछ गलतियां असांजू भी आहिनि केड़ियूं गलतियूं सर तव्हां जे अचण खां पहिरियां मजू खे गिरफ़्तार करण जे लाइ इन्ही छोकिरे जे घर जे मथां हमलो कयो वियो जंहिंमें मजू जे पीउ सां गॾु इन सूमर जो पीउ बि मारिजी वियो इन खां पोइ इन सूमर मजू सां गॾिजी हथियार खयो जॾहिं पहिरियां मजू न वटि वञी रहंदो हुयो त उन मां साफ़ ज़ाहिर आहे त इहो बि मजूअ सां लिक छप में चोरियूं कंदो हूंदो तोड़े जो हाणे ज़ाहिर थियो आहे न सर हारपो कंदो पोइ मजूअ सां कीअं वास्तो थियुसि छा मजूअ सां रिश्ते में लॻे थो न सर ॿिनि जी मार्फत मजू सां वास्तो थियो पोइ त तव्हां पाण ॼाणो था ॾुआरी माण्हू खे शल न काए रहण जी चाहे हथ अचे तॾहिं त मजू वञी मथां रोज़ पींदो हूंदुसि हाणे तव्हांजो छा मक़सदु आहे सिधी ॻाल्हि ते अचो सर आदम खान असांजो साथ ॾियण लाइ तयारु आहे उन लाइ असांखे छा करणो पवंदो आदम खान चयो आहे त इहो मजू जो माण्हू मुंहिंजे हवाले कयो त जीअं मां मजू जो भरोसो हासिल करे सघां मूंखे नथो लॻे त आदम खान मजू जा ॿिए कंहिं ॾुआरीअ खे धोखे सां फासाए सघे थो सर खान खे बि ॾाढो सोढ़ो कयो हुयोसीं लेकिन उन जी हयाती इहा असांजे गोलनि जी बरसात मां निकिरी वियो ठीकु आहे पोइ तव्हांखे इजाज़त आहे आख़िर में तव्हां इहा बि चाल भली खेॾी ॾिसो पर मूंखे हर हालत में मजू ऐं खान जा लाश खपनि हर हालत में ओके सर इंशाअल्लाह अल्लाह कंदो इहो कमु जल्द थिए थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पैसियाणी समझा थी त तुंहिंजी तस्बीह में वॾी करामत आहे तॾहिं त असांजे मथां जेके मलामतूं हुयूं न उहे वञी सोनीअ ते किरियो अथई हा रहमत अल्लाह जे नाले खे वॾी करामत अथई बेशक ऐं अल्लाह जी भलाईअ सां मूंखे हिकु अहिड़ो त वज़ीफ़ो हथ अची वियो आहे जंहिंजे पढ़ण सां तमाम मुसीबतूं असांजे दुश्मन जे मथां किरंदियूं आहिनि सोनी सदको रे सियाणी जेकॾहिं को कमकार अथव त ॿुधायो रहमत आहे न उन जे हूंदे तोखे छो कमु ॿुधाईंदसि हा रे सियाणी तुंहिंजो जेको कमु हूंदो न मां जल्द करे वठंदसि रहमत तूं जल्दी सां वञी मुंहिंजे लाइ चांहि तयारु करे खणी अच हाज़ुर रे सियाणी हाज़ुर बसि हीअं वियसि ऐं हीअं ई आयसि सोनी सदको रे सियाणी हिन वक़्तु असांजे मथां मुसीबत जेकी आहे सा आहे पर ईअं सम्झो त तुंहिंजे मथां बि मुसीबत आहे अल्लाह ई न कंदो जो मुंहिंजे मथां का मुसीबत अचे अल्लाह जी भलाईअ सां ऐं मुंहिंजे वज़ीफ़े जी पढ़ाईअ सां मुंहिंजे मथां काई बि मुसीबत नथी अची सघे पोइ बि रेस वॾो कावड़ में त आहे कंहिं वक़्तु बि रेस वॾे जो मथो फिरियो ऐं पोइ सभु मुसीबत में मूंखे छॾियो पंहिंजे बारे में वञी सोचो तूं ऐं सुहिणी पंहिंजे बारे में वञी सोचो मूंखे हमदर्दी ॾेखारण जी का बि ज़रूरत न आहे
अञा बि असांजे मथां कावड़ ख़तम नथी थिए। तूं ऐं सुहिणीअ ॿिन्ही मिली मूंखे हिन हवेलीअ मां तड़े कढण जी कोशिश कई, पर अल्लाह जी महिरबानीअ सां तव्हां पाण ई पंहिंजे सूरनि में पइजी वयूं आहियो। अरे सियाणी, इहो समूरो कमु सोणीअ जो अथई, सोणीअ जो। पोइ तूं बि त सुहिणीअ सां आहीं न। अरे सियाणी, मां सोणीअ खां तौबा कई, कॾहिं पाण सां गॾु मूंखे बि माराईंदी। जेकॾहिं तूं सोणीअ जो पासो छॾे ऐं मुंहिंजे पासे वेहे हा न, त मां तोखे अहिड़ो वज़ीफ़ो सेखारे छॾियां हा जो तो त मथां तमामु मुसीबतां हटिजी वञा ऐं तुंहिंजे वार खे बि तव न अचे। सोनी सदको सदको रे सियाणी,